सवड़ मथा हुजे मुझे सवड़ हटाया सीने ते हथ रखी कुरान पढ़ा जमल सवड़ में हथ विधुम तो पोइते एक नौजवान हकल कई मौलाना सवड़ न ला जा हेठ निहार मां खत जे हेठा निहारिया तो न मां जीत पिया करन अल्लाह अल्लाह मां सी कुरान न पढ़ी हित मां थकी बाहर आयुस बड़ी उम्र जो पोड़ो बुजुर्ग कोन जो मौलाना छो लिकायूं हम वाइजी हो मानन के वाइज में बुधायो खल का दिजे तौबा ताइब थे कि मौलाना असा जे गोठ जो इन में टे बहा कना टे टे बहा के मौलाना बेन बरमी त बेन मारी दी फजर जिन मारत न आयो ज़ोर जिन मारत भी न आयो ओ मौलाना ज़ोर जिन मारत भी न आयो असर जिन मारत न आयो नगर जिन मारत न आयो इशा जिन मारत न आयो नंढड़ा नंढड़ा ॿारन मारत ईंदा मौलाना जुमे जिन मारत भी न आयो पर ईद जिन मारत भी न आयो ओ मौलाना ये के नमाज़ी मारत ईंदा हे जाइल रस्ते दे तो गुंडो चथरो गुंडो हो नमाज़न के घटो ते ॻाल्हाईंदो हो ए मौलाना अल्लाह वारन के घटो ते ॻाल्हाईंदो हो ॿुधो आदिल पुरवारो बेनमाज़ी हुजण वॾे में वॾो पाहा छो त बेनमाज़ी माण्हू मां क़ुरान बेज़ार बेनमाज़ी माण्हू मां आसमान बेज़ार बेनमाज़ी माण्हू मां ज़मीन बेज़ार बेनमाज़ी माण्हू मां रसूल बेज़ार मरे तो बेनमाज़ी मरे तो बेनमाज़ी एक तो बेनमाज़ी के अल्लाह जगह में सजारी में अवर नंबर त बेनमाज़ी जे रोज़ी में बरकत न होंदी ऐ बेनमर में त बेनमाज़ी माण्हू उंडियूं थी मरंदो तेरे भर में त बेनमाज़ी माण्हू बुखियो थी मरंदो चौथे नंबर में बेनमाज़ी माण्हू जे चेहरे में टके जो नूर न हूंदो पंजे नंबर में त बेनमाज़ी माण्हू के सकरात जी मौत ईंदो छह नंबर में त बेनमाज़ी माण्हू के तौबा नसीब न थींदी सते नंबर में त बेनमाज़ी माण्हू के कलमो नसीब न थींदो अठे नंबर में त बेनमाज़ी माण्हू ने इज़राइल हे बदनाक सूरत करे ईंदो मौलाना कुछ लफ्ज़ बेनमाज़ी हो आदिल पुरवारो तो छा समझो बेनमाज़ी रहो कुछ लफ्ज़ जरे मरे तो बेनमाज़ी इज़राइल ईंदो हे बेनमाज़ी दी निहारी ओ बेनमाज़ी मुझो अल्लाह शायद ना मरकले मौत ना पंजे अल्लाह जो अमर मनियो न त बेनमाज़ी मां मलाइकत जी सूरत ॾिसण खां भी बेज़ार हाजरे बेनमाज़ी माण्हू जो हर रात के टाइम ते दम परवार सही सुबह जो हार सोचार अम्मा जी निगाह पया हेरे घर वाली जी निगाह पई चौं तरफ वड़ियो अदी मुझो घर अदा मुझो बच्चो अदा मुझो बाबो अदा मुझो भाउ चौं तरफ ते भरे रहंदा अम्मा बच्चो बच्चो करे रहंदी घर वाली ये घर वारो साजो सिंगार करे रहंदी यानी बाबा बाबा करे रहंदी या ताकत कंहिंखे न हूंदी वरी त घर ते मोटाए सघे हाणे गुस्सा ॾींदड़ो आयो हाणे बेनमाज़ी के घणी दर्द ते थाले ठाहींदी हमेशह के लाइ तोखे लिबास पाराए वेंदो हा जेको कब्र में ईंदे त फाटी घरी ईंदो इज़त सां कमीज़ न लाहींदी कैंचिन सां चीरे कमीज़ लाहींदी रात ते भी कपाए लक ते भी कपाए कन ते भी कपाए हाणे बेनमाज़ी माण्हू खे गुस्सो ईंदो अगरि ओहे बेनमाज़ी माण्हू जूता हो अवां असांखे ॿुधण में अचनि त हां फाटी पवण उते बेनमाज़ी माण्हू त हो कंदो ए विशाल मुंहिंजे जिस्म ते आसे हथ हलाइजा ॼण 3000 जाइल ते ज़हरीली तलवार जा घा वॼंदड़ आहिनि हाणे बेनमाज़ी माण्हू
जनाज़ो घर मां निकिरंदो भाई खां कबर जी न बेन मां दी मां होते पवंदी या कबर जी ता हो कंदी मुड़े न जी हा मुड़े न जी हा मुड़े न जी हा मुड़े न जी हा आ बेन वाली हाँ मुझे पुठे दे बेन मारी थी हले मां सारी तरह कबर हाँ पर तुझे राज्य मुझे खडल में खडो नमाज कोने न को अम्मा ने न को भेड़ दे न को नौजवान दे किन्नू थी मरदी बेन मारी तो जाए जानो छे मौलाना है कि अवल नंबर में तो बेन मारी हो तो जाए बे नंबर में व्याजी हो मौलाना व्याजी बीड़ होयो कलाक पैसा उधारा वठो कलाक जो व्याज वठंदो कि मौलाना ॿुध जा लफ़्ज़ असांजे पाड़े में हिकिड़ो अल्लाह जो नेक माण्हू रहंदो हो कॾहिं असांजो हाफ़िज़ नमाज़ पढ़ण लाइ न हूंदो हो ॻोठ वेंदो हो त उहो अल्लाह जो नेक माण्हू मुतक़ी हो असांखे नमाज़ बि पढ़ाईंदो हो उनजी घरवारी अबू जहान छॾे वई ॿ न्याणियूं हुयसि ॿई न्याणियूं क़ुर जो हाफ़िज़ जे मौलाना अल्लाह जी कुदरत हिकिड़ी रात अल्लाह जो बानू जान छॾे वियो और ये न्याणियूं वीचारियूं रोअण पियूं ॿुध लफ़्ज़ हुयसि ॿ न्याणियूं मौलाना अची वीचारियूं ढिनियूं वीचारियूं रात जो पाड़े जे दरवाज़े ते आयूं दरवाज़ो वॼायूं कंहिं दर न खोलियो हिन ज़ालिम जे दर ते आयूं दरवाज़ो खोली ओ चाचा साजो बाबो जान छॾे असीं अल्लाह जो नालो खणी तोड़े आयो अल्लाह ख़ातिर मदद कर असांजे सर जे मथां जे बाबे जो सायो खणी ओ चाचा साजो को जान छॾे छे मौलाना अहिड़ी थी चवणसि असांखे रुपया ॾे कुझु पैसा ॾे त बाबे लाइ कफन वठो कुझु पैसा ॾिनई न अञा पथर जा ॿ ॾींहं न गुज़रिया हे ज़ालिम जे दरवाज़े ते आयो चए 20 ॾींहं मां वटि 40 करे ॾियो 40 ॾींहं मां वटि 80 करे ॾियो चाचा तोॾी असीं अल्लाह जो नालो खणी आयूं हुआसीं असां तोखां व्याज लाइ थोरी पैसा वरिता चए मौलाना असीं बीठा आहियूं टोकूं पियो करे चए मां को सखी हातम ताई हाँ जा मां वटि को कारून जो खज़ानो आहे छा पैसा ॾियो चए मौलाना ओए न्याणी हिकिड़ी आई पेरनि ते किरे कि मौलाना हेठ थी तो न्याणी के धक्को हई बुद्धि जा लफ्ज़ कि मौलाना जनम फला ॻाल्हाई पछाड़ी में वही न्याणी ओ जे कने घर का बाहर निकती हुई मौलाना पदे मथन दा रवा लाए जरियो शहर में जो खैरात उठनी मौलाना पुतन जी निगाह के करी निगाह सां आयो के करी निगाह सां आयो ओ मौलाना पछाड़ी में होने न्यान पंहिंजी इज्जत नीलाम करे छॾी मौलाना व्याज ते वधंदो हिन ज़ालिम खे पैसा ॾिन रंगनि ते न्याणी रोई रोई मरी वियो ऐं मौलाना 3 नंबर में अबे मां जो नाफ़रमान थी मौलाना अबे सां विड़ियो कावड़ में पीउ जो मोह करे वियो पर असां न ॾिठो मां हिन सां गॾु हुई कि मौलाना सॼे ॻोठ में वीचारी घरनि में वञो ॿुहारा ॾे पोइ जेका मानी मिलेसि लोले जी पाण न खाईंदी हिन खे खाराईंदी वाह त मां गिरह कढी मौलाना हिन खे खाराईंदी कि मौलाना जॾहिं शादी हिन कई 15-20 ॾींहं बि न गुज़रिया ज़ाल जे चवण ते रोज़ अम्मा खे मारींदो कि मौलाना रमज़ान जो महीनो हो सहरीअ जो टाइम हो ओचितो असांजे ॻोठ में रड़ियूं थियूं असां परेशान थी वियासीं औरत जूं दाहूं असां कुहाड़ियूं लठियूं खणी निकितासीं कंहिं घर मां थियूं रड़ियूं अचनि और हिन ज़ालिम जे घर मां आहियूं असां दर वॼायो दर न खोलियई कि असां सां ॻोठ जो वॾेरो बि गॾु हो कि मौलाना पोइ वॾेरे चयो मथे चढ़ो कि हिकिड़ो मथे चढ़ियो अंदरां कुंडी खोली अंदर आयासीं त हिन जी मां वीचारी बेहोश आहे लठ खणी मां खे थो मारे मां हिन जी बेहोश हो
जे मौलाना वडेरो आए हे ठका जे चपाड़ कराई सो ओ जालिम ख्याल फरजनी अम्मा के तो मारे अम्मा बेचारी बेहोश है मौलाना सा पानी जे अम्मा के चंदा है अम्मा बेचारी होश में आई है वडेरे तो चंबो है तो वडेरे के दीजे वडेरा अल्लाह जो नालो थी जा मुझे बच्चे के धकुना मुझी मां तोखे मारींदो सोन थी बच्चे के जान जे मां अम्मा दी के वडेरा मुझे बच्चे के धकुन वो भी मुझे बच्चे हयान थो जो औलाद के जे अम्मा संदोरे जे मौलाना उन अम्मा के साथ थी आया वे अम्मा तुम्हारी साथ अम्मा दी रह तू साजी अम्मा ही ओ मौलाना एकरो हफ्तो गुजरो शंकर यार गुजरे अम्मा रोए थी ओ जी जन रोए थी का परेशानियां साथ तकलीफ मां पजे बच्चे के दी सारा मां पजे बच्चे रे जीवना अम्मा तुझे बच्चे के हो कदर कया के भी मुझे बच्चे के मौलाना असा मां सा गडो आया है असा सबो अम्मा की निगाह कंदो भागर पाई दो अम्मा का माफी उठो के मौलाना अम्मा दरवाजो जायो इन जालिम दरवाजो खोलो अबा तो लाइया अबा तो लाइया अबा तो लाइया के मौलाना अम्मा का बाबू दिल पे है अम्मा के थक रोए मौलाना करीब ये बच्चे ने निहारे अबा मुझे जागो बनाइया अब मुझे तन बनाइया मुझे जागो बनाइया के मौलाना अम्मा बेचारी का हो करे करीब बेचारी जो तुम परवासियो मौलाना एड़ो ज़ालिम थई मां जे जनाज़े ते कोन आयो मौलाना मां जे जनाज़े ते न आयो मौलाना अची रब ॼमरियो जे घरवारी जे करे अम्मा के धक ही उनी सागी माई मिल्कियत घर जी मेरे तलाक वरते पुछड़ो कोर्ट में कई मौलाना न्याणी बाहुस का कारे भई मौलाना अची गलत ने घेरो कयो तो खां अग में कई आलम आया हन असा उन्हनि खे मेड़ियूं मिठो करे वठी विया हूं पर एॾो खुदा नाराज़ अॼु ॾींहं ताईं को बि मथां क़ुरान पढ़ियो नथो सघे सभु ॾिसी पोइते ॾियां तुझा मिठा लफ्ज़ चवल नबी चवनि इबादत मुंहिंजी कर अबे अम्मा जी के सरदार पार त करे अबे अम्मा जी के को पार त करे मौस हाकमन जो हाकम अबे अम्मा जी इज्जत सोने सलूक करण जो मां रब केतरा अबे अम्मा जा वाक़िया घणा मां जे वाक़िया घणा मां हम फट